अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमाईन। हो तक जान हिसाब सोहना आऊं तडो ही आहियां। हो तक जान हिसाब आऊं तडो ही आहियां। मेरे मुझे मन में सोहना नाहे को सवाब। जानिब कहिड़ो जवाब ॾींदुस हर हिक जो मुअज़्ज़ज़ सामीन किराम। अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पुरवकार तकरीब जश्न जो समा गोठ कादू खान जोखियो जे अंदर मोहतरम असांजे बचपन जे नंढड़े लाकू जे प्यारे दोस्त मोहतरम अख्तर हुसैन जोखियो उन जो वालिद मोहतरम सेठ सूफन खान जोखियो उन जा पुट उन जा भाइटिया हाजी सूफन खान जा यानी अख्तर हुसैन जा भाइर उन जा सौट तव्हांखे ख़बर आहे सभिनी गॾिजी करे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जे हीअ जश्न जी महफ़िल सजाई आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां गुनाहगारनि खे तौफ़ीक़ बख्शी आहे जो अल्लाह ताला तव्हां असांखे इन में शिरकत नसीब फरमाई आहे। शुक्राने जे तौर चओ आमीन। काफ़ी सालन खां
एक ॿिए सां अचूं पिया मिलूं पिया पर साल खां पोइ था मिलूं इन करे वरी थोड़ा 2-3 मिनट लगन था एक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण में। दोस्तो मुझे बेनियाज़ रब जा लखे एहसान जै अल्लाह जे ज़ात तव्हां ऐं असांखे पंहिंजे प्यारे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा जेतरा भी एहसान गायूं, जेतरा भी थोड़ा गायूं, उहे थोड़ा ऐं एहसान तू असां सजी जिंदगी इबादतों ऐं शुक्राना अदा करे भी नथा अदा करे सघूं जेको अल्लाह तो असां के महबूब करीम जे उम्मती हुजण जो एजाज़ बख्शो आहे। सच इहो आहे अज कुछ गालियों थोड़ियों आस्ते आस्ते कयूं त जीअं थोड़ो रुगी जान गरम थे वो तू ही तू कंदासी इंशाअल्लाह ताला। अजीज दोस्तों चौथे अज जो प्रोग्राम है परवेज इको साउंड वारा माशाअल्लाह बुहारन में भी लाइव हलायो हो, हाने भी लाइव पे हलाइन अल्हम्दुलिल्लाह। दौरे जदीदा मजद प्रोग्राम अकरो में कयम इते पहुतुस त हाजी सूफर जो पुट पे चोसी फलानी नात पे पढ़ियो मुझो पढ़ी सी बे सुभान अल्लाह। खुदा जी कुदरत को जमानो हुयो जो मानू चवंदा हा त वलियन के केड़ी खबर, उन्हन के त दीवार जे परियों खबर नथी पवे। अज दौरे जदीद जे साइंस दुनिया के मजबूर कयो आ त तवा हिते वेही करे पूरी दुनिया के दिसी सको था। ए दुनिया जे साइंस जो कमाल आ, खुदा मुझे मुस्तफा करीम जे कुर्ब जो कमाल छा हो। फर्क एतरो आ जन साइंस जे सिस्टम के फॉलो कयो ओहे साइंस जे बुनियाद ते दुनिया सा गॾिजी वया। जन मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क मोहब्बत जे सिस्टम के फॉलो कयो। साइंस वारा रुगी फर्श जो खबरूं पिया ॾियनि, उहे यार अर्श जो खबरूं पिया ॾियनि। बस फर्क इहो आहे मुंहिंजा दोस्त अजीज बेनियाज रब जा करोड़े करम हन जे अल्लाह जे ज़ात तव्हां असांखे ज़िंदगीअ में ही अज़ीम बरकत वारियूं महफिलूं नसीब फरमायूं। छा इहो सच नाहे, छा इहो सच नाहे त कायनात जे अंदर अल्लाह जे ज़ात अगर को सुहिणो बनायो आ तो हो अम्मा आमिना जो लाल आ। कायनात जे अंदर इए न त रुगी मुसलमानन में रूए ज़मीन ते जॾहिं खां अल्लाह ताला तख्लीक इंसानियत पैदा फरमाई, उन तख्लीक इंसानियत खां वठी करे कयामत ताईं जेतरा भी अल्लाह ताला कायनात में इंसान पैदा फरमाइंदो उन तमाम इंसानन में अगर इंसानी सूरत में अल्लाह जे ज़ात के सुहिणो उत्तम ऐं आला कयो आ तो केरा जो महबूब मदीने जो साईं। जै महबूब खे न अल्लाह जे ज़ात सजी कायनात में उत्तमो आला हसीनो जमील बनायो आ। बुधाए त उन सुहणे महबूब खे अल्लाह ताला पांजो महबूब बनायो आ या न बनायो आ। थोड़ो गाला अल्लाह ताला अगर तोखा सवाल पूछजे त कायनात में खुदा जो महबूब केरा त जवाब केड़ो दींदासी? गालायो थोड़ो गालायो इए न कयो ए लाइव बुधजे पई असांजे इलाके जा मानू ॾिसंदा कोई चवंदा त यार असां त हिते कीअं दीवाना हूं, ए कराची गोठ कादू जोखे जा मानू एतरा खामोश छो हन? खामोश न थी गाल्हा कुछ गाल्हा। अगर तोखा सवाल कजे त कायनात जे अंदर सब खां वधीक सुहिणो केरा त छा चवंदे? मदीने जो साईं। पुजे तोखा सवाल पूछजे त अल्लाह जो महबूब इन रूए जमीन ते अगर को आहे तो केरा जवाब छा दींदे? गाला केर जवाब दींदे? जॾहिं जवाब दींदे त कायनात जे अंदर अगर अल्लाह जो को महबूब तो ओह महबूब रहमतल लिल आलमीन। त हाणे टियों सवाल तोखा कया त अल्लाह जी ज़ात जै महबूब के पांजो महबूब बनायो आ
तो भी दुनिया में महबूब बनायो होंदो, कहीं पांजे मुर्शिद जे सूरत में बनायो होंदो, कहीं पांजे अम्मा के महबूब बनायो होंदो, कहीं पांजे अब्बे के महबूब बनायो होंदो। पाक रिश्तन जी गाल कया छो त पाक महफिला पो मुखे जवाब दे। जॾहिं आशिक पांजे महबूब के तोहफो दींदो आ, बुधाए त सब खां सुहिणो दींदो आ या कोन दींदो आ। जेको भी आशिक पांजे महबूब के तोहफो दींदो आ, सभिनी खां सुहिणो दींदो आ, त पो जवाब दे मदीने जो घोट अल्लाह जो महबूब आ। बुधा खुदा जेको महबूब के तोहफो दिनो हुंदो, बुधा सुहिणो हुंदो या घट हुंदो? सुहिणो हुंदो, सुहिणो हुंदो। पो पांजे पाण दे निहार, मां पाण दे निहारिया, तू पाण दे निहार, निहारे पो फैसलो कर त मुझे बेनियाज रब, मुझे बेनियाज रब जेका उम्मत पांजे महबूब के दिनिया ओहा तू असाया के ब्याहन जवाब दे। जवाब दे उम्मती अल्लाह जेके महबूब के दिना ओहे तू असाया के ब्या। शर्म खां कंध झुकी वयो, शर्म खां यकीनन कंध झुकी वयो त महबूब रहमत लिल आलमीन, दियण वारो खुदा रब्बुल आलमीन। असा गुनाहगारन के अल्लाह एतरो अजीम बनायो जो महबूब करीम के उम्मत तोहफे में जेका अल्लाह दिनी असा उनन में शामिल हो। एकड़े पासे उन नेमत दे निहारे, बे पासे पांजे गिरेबान में झाती था पायो त शर्म खां कंध झुकी थो वने। ये आहे या न जवाब दे। ओ मुसलमान जे कदे तो असा इन नेमत जो कदर न था कयो, एकड़े मिनट जे ला जवाब दे। इन कायनात जे अंदर, इन कायनात जे अंदर सब खां आखिर में अचण वारी उम्मत कहजी आ चो मदीने वारे मीर जिया। ओहे के रहन चो तू वही असा। जदे कयामत जो दिहाड़ो थींदो, दुनिया जो दस्तूर आ, दुनिया जो दस्तूर आ जेको पहिरी ईंदो आ ओहो पहिरी बीहंदो आ, पहिरी ॻाल्हाईंदो आ, पहिरी वठंदो आ। पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो 1,24,000 अंबिया जी उम्मत हूंदी, आखिरी उम्मत मुझे मुस्तफा जी भी हूंदी। मगर अल्लाह ऐलान कदो त मां अल्लाह दुनिया में निज़ाम बनायो जेको पहिरी आयो उन पहिरी वरतो। मगर अल्लाह फरमाइदो अॼु क़यामत जे दिहाड़े बाकी सब निज़ाम मां अल्लाह जो दाइमी कायम। मगर पांजे महबूब सां अॼु भी मां रब लेखो कोन थो कयां। मुझा मौला किए न तो लेखो करी। अल्लाह फरमाइदो मुझे महबूब जी उम्मत आई सभिनी खां पछाड़ीअ में आ, पर मां अल्लाह उन जो हिसाब किताब सभिनी खां पहिरीं करे रहियो हां। चो त मुझा दोस्त अजीज तू जो असा जो महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कायनात में अंबिया में आयो त पछाड़ीअ में। पर कयामत जे दिहाड़े जन्नत जो दर पहिरीं खुलंदो। कंहिंजे लाइ खुलंदो? चो मुझे मदीने जे यार जे लाइ खुलंदो। ओ मुसलमान बेकदर, ओ मुसलमान बेकदर, अॼु वक्त मिलियो थई मुझे करीम आका जो कदर कर। सोचे पो कदर कर। जॾहिं जन्नत में दरड़ो खुलंदो, जॾहिं उम्मतुन खे अल्लाह हिसाब किताब करे मोकिलींदो। ओ पछाड़ीअ में अचण वारा ॿुधा जन्नत में जेका पहिरीं उम्मत वेंदी उहा ॾाढे आदम जी हूंदी, ॾाढे इब्राहिम जी हूंदी, या सुहिणे मूसा कलीमुल्लाह जी हूंदी, या मदीने वारे घोट जी हूंदी। जवाब दे, रुकी सुभान अल्लाह ना जवाब दे। कंहिंजी उम्मत हूंदी जन्नत में पहिरीं वञण वारी? ॻाल्हा ॻाल्हा इहा पक थई। जवाब दे, इहा पक थई त उम्मत पहिरीं जन्नत में वञण वारी महबूब जी हूंदी? पक थई त पोइ पंहिंजे पाण खां पुछ उहे कहिड़ा अमल आहिनि
जंहिंजे करे तोखे इहो यकीन थी वियो आहे त आयो पछाड़ीअ में हा पर जन्नत में पहिरीं वेंदुसि त तुंहिंजी दिलि तोखे पाण ई जवाबु ॾींदी त तुंहिंजो कोई अमल कोन्हे को, इहा महिरबानी रब मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे करे रहियो आहे। इन में तुझो कोई किरदार कोने को, इन में तुझो कोई अमल कोने को, छो त दुनिया जो दस्तूर आ जेको ईंदो आ लाइन में बीहंदो आ, जेको ईंदो आ लाइन में बीहंदो आ। नज़्मो ज़ब्त इहो आ त लाइन में बीह, पंहिंजे वारीअ जो इंतज़ार कर। पोइ अल्लाह खे चओ मौला जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त पंहिंजे महबूब जे उम्मत खे लाइन में छो नथो बीहारी। रब तोखे जवाब ॾेई रहियो आ, ओ दुनिया वारा, ओ दुनिया वारा, हज़ारनि जी लाइन लॻल हुजे पर जे तुंहिंजो महबूब अचे त लाइन में बिहारी दे या अॻियां घुराईंदे। जवाब ॾींदे त महबूब सां लेखो कोन कबो आहे। पोइ मुंहिंजो रब तोखे फरमाए रहियो आहे जॾहिं तूं गुनहगार थी करे पंहिंजे महबूब सां लेखो नथो करी त मां पंहिंजे महबूब सां लेखो कीअं कंदुसि। वरी उम्मतूं सवाल कंदियूं मौला असां अॻ में आया हो, असां अॻ में दुनिया ते आया हो, मौला अॻ में वारो असांजो। रब चवंदो ख़बरदार थियो, न की महबूब सां लेखो आहे, न की महबूब जे हिन किननि को झड़न सां लेखो आहे। मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला इन्हनि जूं कहिड़ियूं चङायूं आहिनि, इन्हनि कहिड़ा नेक अमल कया। ठग इन्हनि में रब चवंदो हुया, धोखेबाज़ इन्हनि में रब चवंदो हुया, रिश्वत खोर इन्हनि में रब चवंदो हुया, ज़ानी इन्हनि में रब चवंदो हुया, शराबी इन्हनि में रब चवंदो हुया। मौला जॾहिं सभई ऐब हुया पोइ महिरबानी छाजे करे रब फरमाईंदो आ हिननि जे ऐबनि ॾे ॾिसां या पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे ॾिसां। मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो हिननि जे ऐबनि ॾे ॾिसां या पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे ॾिसां। मुझो रब फरमाइंदो अॼु मां हिननि जे ऐबनि ॾे नथो ॾिसां, पंहिंजे महबूब जे दुआनि ॾे थो ॾिसां। छो त मुंहिंजो महबूब दुनिया ते जलवे अफरोज़ थियो। पहिरीं दुआ मुंहिंजे महबूब हिन गुनहगार उम्मत जे लाइ घुरी आहे। इहे ॻाल्हियूं ॿुधियूं अथई न, थोड़ो जवाब दे। पक थई न, पोइ जॾहिं न इहा पक थई त कायनात जे अंदर पहिरीं दुआ मुंहिंजे मुस्तफ़ा असां किननि कोझनि जे लाइ जन जो अञा वजूद बि कोन हो, मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि लाइ दुआऊं घुरियूं। मुंहिंजा मौला मुंहिंजनि जी पारत हुजे। पुछा हिकिड़ो दफ़ो बि तुंहिंजे ज़मीर खे मुंहिंजे मुस्तफ़ा जी दुआ तोखे जाॻाए नथी, तोखे झिंझोड़े नथी, तोखे अहसास नथी ॾे त मुंहिंजो महबूब ज़मीन ते कदम रखण सां तो असांजे लाइ दुआऊं घुरे ऐं तूं असां राति ॾींहं रुॻी पंहिंजे दुनिया जे चकरनि में। ओ मुसलमान, दुनिया तुंहिंजे लाइ आहे पर तूं दुनिया जे लाइ नाही। तूं यार सां यारी रख, ॾिस त दुनिया तुंहिंजे पोयां कीअं थी धिका खाईंदी। सौदो त करे ॾिस, पानी ॾिजा, सौदो त करे ॾिस मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजे बेनियाज़ रब तो असां सां लेखो कोन कयो, कंहिंजे करे लेखो कोन कयो। जो महबूब मदीने वारे मीर जे करे लेखो कोन कयो। अल्लाह जे ज़ात कुरान करीम जे अंदर पंहिंजे पाक कलाम जे अंदर तो मूं जहिड़े किननि कोझनि खे अल्लाह इज़त वारो बनाए कुरान में तो असांजो ज़िक्र कयो। कीअं ज़िक्र कयो? अल्लाह फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तन्हौन अनिल मुनकर। मुझे अल्लाह फरमायो मुझा महबूब तुझी उम्मत ॾाढी भली आ। रब छा फरमायो? थोड़ो न ॻाल्हाई, एॾा साईं वीचारो कुराइड़ो आहे पोइ बि ॻाल्हाए थो, तूं न थोड़ो ॻाल्हाई त कमु ठही पवे। अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। चओ ॾाढी,
डाढी भलिया मुझा मौला केड़ा केड़ी गाल जे करे भलिया अल्लाह फरमायो तअमुरून बिल मारूफ ए सच चवा पियो न तवा के हीर सजन साईं जे गुलाम जे हैसियत में सच जा कलमा पियो चवा त मुझे महबूब तो के याद कयो मुझे महबूब तो ला दुआऊं घुरियो तू दुआऊं छो न तो घुरी तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर बुराई खां रोकी दिया नेकी जो सद दिया अज हाजी सूफन खान जे पुत्रन हाजी सूफन खान जे भाइरन गडजी करे मुझा दोस्त अजीज तोखे परे परे खां घुराए मुझे महबूब जे मिलाद में सडड़ो कराए देगियूं लाहे खैर करे खैरातूं करे तोखे खाराईंदो त जरूर मगर घुरायो छा जे लाहे रुगी नंगर खाइण जे ला न इन जे ला तोखे घुरायो आ त मुझे महबूब जो पैगाम ॿुधी पंहिंजे ज़मीर खे जागा हिन जिंदगी ते भरवसो ना है हिन जिंदगी जी काई खबर ना है अचानक अचे इज़राइल मथों बीहंदो हे दुनिया जो सबई शयूं धरियूं धूड़ पयूं पाईंदियूं पर जेको मुझे मुस्तफा जी निस्बत हुंदई उहा तोखे कब्र में भी कम ईंदी त हशर में भी कम ईंदी आ अल्लाह लेखो कोन कयो कंहिंजे करे गाला गाला कंहिंजे करे नथो गालाई अॼु तारमा बेड़ो तरियो मुहिंजा मिठा तुझे करे अॼु तारमा बेड़ो तरियो चो मुहिंजा पुनल तुझे करे गम दर्द व्या वारो वरो मुहिंजा मिठा तुझे करे न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुझा मिठा तुझे करे रब रंग कोन ॾिठो रब ज़ात कान ॾिठी रब इल्म कोन ॾिठो रब अक़ल कोन ॾिठो रब दौलत कान ॾिठी अल्लाह छा ॾिठो बस मुझे रब हिकड़ी शइ ॾिठी त मुझे महबूब सां केतिरो प्यार थो करे कुछ भी मुझे करीम रब बाकी उन जो कोन ॾिठो दुनिया के मुझा दोस्त मैसेज मिलियो ऐ दुनिया वारो अल्लाह तांजे दौलत के कोन ॾिसंदो तांजे ज़ातन के कोन ॾिसंदो तव्हांजे हसब नसब के कोन ॾिसंदो मुझो बेनियाज़ रब अगर ॾिसंदो त तव्हांजे इश्क वारी दिल ऐं निस्बत वारी दिल ॾे खुदा ॾिसंदो ओ मुझा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम उन खां पहिरियों चो त मुझा दोस्त मीलाद मुस्तफा जी महफिल याद रखी छॾजा मीलाद जी महफिल रुगो मुझे मुस्तफा करीम जे आमद जे खुशी करण जो नालो ना है मीलाद जी महफिल महबूब जे आमद जी खुशी करनी आ महबूब आयो आ अचण जी खुशी करनी आ लेकिन गौर कर महबूब रुगी आयो ना है अचण खां बाद मुझे महबूब दुनिया के बिरंग लायो आ बगालियोन महबूब आयो आ महबूब जे अचण जी खुशी कर बाद में मुझे महबूब जी मशना पूरी मुझा दोस्त अजीज 63 वरहन जी उम्र मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी मुझे महबूब जी मशना तो के मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी खुशी भी करनिया जरूर करनिया झंडी भी लगरानिया अंगण भी सजाइणा हन पर याद रखी छद
मुझे मुस्तफा जे मशन के भी याद करणो आ, उन मशन के भुलाइणो ना है। बेशक मुझा दोस्त रबीउल अव्वल अची वयो, तुझे दिल दिमाग में गाल अची वई, महबूब आया हिन महीने में बेशक आया, लेकिन मुझा दोस्त महबूब रुगी आया कोन। महबूब अचण खां पोइ पंहिंजे किरदार सां पंहिंजे नूरी निगाह सां कायनात के ऊंदाहीअ कोठिन मां कढी करे चो चंड ताईं भी पहुंचाए ॾेखारियो आ। खुशी खां मनाओ ना है, खुशी तो के जरूर करनी आ, लेकिन खुशी सां गड मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो इत्तिबा करणो आ। खुशी कर भले तू ही कर, चई पो कर गुलेड़न जे खिंडरा एण वारा, पांजो अंगण सजाइण वारा, गुलेड़न जे खिंडरा एण वारा, पांजू सेजू सजाइण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा, गुलड़न जे खिंडरा एण वारा, पांजो सहन सिंगारण वारा, गुलड़न जे खिंडरा एण वारा, पांजो सहन सिंगारण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। लाउड में जोर छो थो लगे, एड़ो को तरीको कर जो लाउड में जोर न लगे। तो सुहणी से जस सजाइया, तो निवागह भी बनवारिया, तो सुहणी से जस सजाइया, तो निवागह भी बनवारिया, तो सुहणी से तो सुहणी से जस सजाइया, तो निवागह भी बनवारिया, घर घोट घोरा एण वारा, घर घोट घोरा एण वारा, पंजा अंगण सिंगारण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। इने करे शेर पढ़ियो त मता तू इन शेर ते राज़ी थी पवी, मता शेर ते रिझी पवी, न त दिल चवे थी त तोखे रुई अॼु उहे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधायां, मुझे मुस्तफा जो शान ॿुधायां। शेर में भी मुझे महबूब जो शान आ। बस हिकिड़ो मिसरो चे पोइ वरी तोखे अॻिते थो वठी हलां। मस्तान मुड़ण जा कोन अथई, आशिक त खुटण जा कोन अथई, मस्तान मुड़न जा कोन अथई, आशिक त खुटण जा कोन अथई, आशिक त खुटण जा कोन अथई, लख उर्स जे खां एण वारा, लख उर्स जे खां एण वारा, पंहिंजो सहन सजाइण वारा, लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा। अल्लाह जे ज़ात महबूब के मोकलियो आ, कंहिंखे मोकलियो आ, जरा गाला महबूब के मोकलियो आ, छा बनाए मोकलियो आ, रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो आ, यतीमन जो यार बनाए मोकलियो आ, अड़ियन जो आधार बनाए मोकलियो आ, गरीबन जो गमखार बनाए मोकलियो आ, जो मदीने जो ताजदार बनाए मोकलियो आ। मुझे बेनियाज रब, मुझे सुन करीम रब, पांजे पाक कुरान करीम जे दर फरमायो, या अय्युहन्नास, आए इंसानो, रुगी मुसलमानन खे न, रुगी ईमान वारन खे न, आए इंसानो, क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, बेशक तम्हादा आयो, बेशक तम्हादा आयो, मौला छा आयो, अल्लाह जे ज़ात फरमायो, दलील बणजी आयो, छा बणजी आयो, जिन थोड़ो ॻाल्हाई त मां खुली पवां, तूं ॻाल्हाई नथो,
छा बणजी आयो चो दलील बणजी आयो दलील बणजी आयो छाजो दलील बणजी आयो कंहिंजे तरफ़ां दलील बणजी आयो रुगी तू तवज्जो कर रुगी हा ऐं न कंदो त मां तोखे ॿुधाईंदो हलां मुंहिंजो मुस्तफ़ा दलील बणजी आयो कंहिंजे तरफ़ खां गाला गाला भला अॻियां त ॻाल्हायो पोइ हिनखे छॾियो कंहिंजे तरफ़ खां दलील बणजी आयो अल्लाह जे तरफ़ खां दलील बणजी आयो अच त दरबार खुदा में हलूं या अल्लाह दलील खां अॻु में दावा हूंदी आहे दलील मुहम्मद रसूलुल्लाह दावा कहिड़ी आहे उन खां अॻु में दावा ला इलाहा इल्लल्लाह बीही रहियासीं या अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा त आदम सफ़ीउल्लाह बि कई उहो तुंहिंजो दलील न हो रब चवे थो हुयो मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इब्राहिम खलीलुल्लाह कई छा उहो तुंहिंजो दलील न हुयो रब फरमाए थो हुयो मौला ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इस्माइल ज़बीहुल्लाह कई दलील न हुयो रब फरमाए थो हुयो मौला मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी दावा कई दलील न हुयो रब चवे थो हुयो ईसा रूहुल्लाह दलील न हुयो रब चवे थो हुयो पोइ अर्ज़ कर मौला भला उन्हनि जे लाइ दलील कोन लिखे पंहिंजे यार जे लाइ दलील छो लिखे अर्ज़ो कर अल्लाह के मुझा मौला तुझे कुदरत जो दलील त आदम भी हुयो तुझे ला इलाहा इल्लल्लाह जे दावा जो दलील इब्राहिम खलीलुल्लाह तमाम अंबिया भी हुया लेकिन उन्हनि खे मुझा करीम दलील कोन लिखे दलील मदीने जे यार खे लिखे मौला राज कहिड़ो आहे तवज्जो कर मौला राज कहिड़ो आहे अल्लाह फरमाए थो हा राज ज़रूर आहे मौला कहिड़ो राज आहे अल्लाह फरमाए थो आदम मुझे कुदरत जो दलील बणजी आयो मगर आदम मुझे सिफ़तुनि खे ॾिठो मुझे सिफ़तुनि खे ॾिठो मुझे सिफ़ात खे ॾिठो इब्राहिम खलीलुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो मूसा कलीमुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो ईसा रूहुल्लाह मुझे सिफ़ात खे ॾिठो पर जंहिंखे मूं ऐलान करे दलील बनाए मोकिलियो आहे उन महबूब मुझे सिफ़ात खे बि ॾिठो त मुझे ज़ात खे बि ॾिठो तमाम अंबिया दुनिया जे अंदर अल्लाह जे कुदरत जा दलील बणजी आया मगर अल्लाह जे सिफ़तुनि जे बुनियाद ते उन्हनि दुनिया खे ॿुधायो अल्लाह जी ज़ात जो ॿुधो सोणे जिब्राइल जे ज़ुबान मां ॿुधो उन जे पैगाम मां ॿुधो मगर मुझे करीम रब जे ज़ात खे ॿुधण सां गॾु जंहिं ॾिठो उहो केरा चो अम्मा आमिना जो लाला केरा उहो जंहिं ॾिठो गाला गाला केरा ओ जे ॾिठो अॻिते वधी चो मुंहिंजा सोना करीम रब हे वण तुंहिंजे कुदरत जा दलील न आहिनि अल्लाह चवे थो आहे मौला ही हेॾा जबल गॾाप जे ॿाहिरो चइनी तरफ़नि खां जबल ई जबल चाहे तुंहिंजे कुदरत जो दलील न आहिनि अल्लाह फरमाए थो आहिनि मुंहिंजा मौला हे जबलनि जूं पथरियूं तुंहिंजे कुदरत जो दलील न आहिनि अल्लाह फरमाए थो आहिनि सलात मुझे थोड़ो घणो तो कम हलंदो छो त प्रोग्राम मथो प्रोग्राम हन थोड़ो पगर निकरंदो न मशीना पाकिस्तानी जेसिताईं गरम थे अञा पाक हाणे त चाइना बि गरजी पई आहे इन करे थोड़ो गरम देर सां थींदी अॻे चवंदा हुआ त जापान हो मिंट थी वेंदा हा वह जापानी मशीन मुझा दोस्त अजीज यो मिसाल किए छाजे लाज मिसाल आ पाकिस्तानी मशीला मना जुबान घणी थी हले पर अमल भी हुजे असा में अमल घटा जडन अमल जी दुनिया सा में बाकायदगी से अची वई त पो त जुबान खोलण सा मशीन गरम लगी पई हुंदी दुआ है अल्लाह ताला गुनाहगार के भी अमल जी तौफीक अता फरमाए अर्ज पे कयम या अल्लाह तुझे कुदरत जो दलील हे जबल नाहिन अल्लाह फरमायो आहिन मुझा मौला तुझे कुदरत जो दलील हे वण नाहिन अल्लाह फरमायो आहिन मुझा अल्लाह से तुझे कुदरत जो दलील हे पथरियूं नाहिन अल्लाह फरमाए थो आहिन मौला तुझे कुदरत जो दलील हे हलंदड़ घुमंदड़ जानवर नाहिन रब चवे थो आहिन पो मुझा करीम रब तुझे कुदरत जे हुजण जा दलील हे त अणखुट दुनिया में मौजूद गौर करे ही जुमलो बुझजा रब चवे थो आहिन मौला जॾहिं आहिन पो उन्हनि जी ॻाल्हि कान कयई
पंहिंजे यार जी ॻाल्हि कयई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो अथई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे जबल बि मुंहिंजे कुदरत जा दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था जानवर भी दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था पथरियूं भी दलील आहिनि मगर गूंगियूं ॻाल्हाइनि कोन थियूं वण भी दलील आहिनि मगर गूंगा ॻाल्हाइनि कोन था इहे सभई मुंहिंजे कुदरत जा दलील आहिनि पर गूंगा मुंहिंजो रब तो फरमाए तवज्जो कजा मुंहिंजो अल्लाह तो फरमाए महबूब के पंहिंजे ज़ात जो दीदार इन जे लाइ करायो अथम जो उन महबूब जी ज़ुबान महबूब जी हूंदी आहे कलाम मां ख़ुदा जो हूंदो आहे अखियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जूं निगाह मां अल्लाह जी कद मुंहिंजे मुस्तफ़ा जा समात मां ख़ुदा जी हथ मुंहिंजे महबूब जा ताक़त मां रब जी कदम मुंहिंजे महबूब जा हिम्मत मां अल्लाह ॾींदो हा मुंहिंजो अल्लाह तो फरमाए जंहिं महबूब खे दलील बनाए मोकिलियो अथम उहो अहिड़ो त दलील आहे जो इहे जेके बेज़ुबान दलील आहिनि जंहिं निगाह कंदो आहे त बेज़ुबानो भी ॻाल्हाए मुंहिंजे रब जे रबूबियत जी गवाही ॾींदो आहे कोन समझे गाल कोन समझे हाणे तोखे खोलाए मूंखे समझाइणी पवंदी त मुंहिंजे अल्लाह जे ज़ात महबूब मुस्तफ़ा के पावर ॾेई करे कीअं पंहिंजे कुदरत जो दलील बनाए मोकिलियो आहे उठ मस्त लगा पया हन उठ मस्त लगा पया हन दीवाना लगा पया हन मालिकन सां विढ़ण जे लाइ तैयार हन मालिक घर जा परेशान घर छॾियो भॼियो वञनि काॾे वञनि सिधो दरे मुस्तफ़ा ते या रसूल अल्लाह उठ ॾाढो परेशान कयो आहे उठ ॾाढो तंग कयो आहे मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाईंदो आहे ज़रा वठी त हलो ॾिसां इहो उठ कहिड़ो आहे मुझे मदीने जे साईं फरमायो हलो त सही हली मां मुस्तफ़ा ॾिसां इहो उठ कहिड़ो आहे जेको मालिकन खे तंग करे रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो आका ईंदो आहे मुंहिंजो आका ईंदो आहे मुंहिंजो आका ईंदो आहे उहो जेको बेज़ुबानो उठ हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसी करे मुंहिंजे महबूब जे कदमनि ते मुंहुं रखी पंहिंजे दुखनि जी कहाणी ॿुधाईंदो आहे मुझे महबूब जे कदमन ते पांजी मुहर रखी करे पांजे दुखन जी कहानी ॿुधाईंदो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन जी कहानी ॿुधंदो आहे उन जे मथड़े ते पुठीअ ते हथ रखंदो आहे हथ रखी करे मुंहिंजो मुस्तफ़ा उन जे मालिकन खे फरमाईंदो आहे ॾियो ख़बर तव्हां चओ था उठ असांखे परेशान कयो आहे पर उठ तव्हांजी शिकायत पियो करे या रसूल अल्लाह उठ असांजी शिकायत कीअं पियो करे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उठ शिकायत थो करे त या रसूल अल्लाह मुझो मालिक 100 महीने जी नमाज को न पढ़ंदो आ इन करे रात जो ताहू करे इन जी निंड फिटाईंदो हां त मन 100 महीने जी नमाज पढ़े मां टिजंदो हां मता हिन जे बेनमाजी हुजण जे करे अल्लाह जो अज़ाब नाज़िल थे मता हिन जे करे मां भी सड़ी वञा महबूब निंड फिटाईंदो हां मगर इन करे फिटाईंदो हां त मन उथी 100 महीने जी नमाज पढ़े हुयो त जानवर पर मुझा दोस्त जुबान खोले कंहिंजे निगाह सां जो मुझे मुस्तफ़ा जे निगाह सां मुझे महबूब जो दलील इन सूरत में दुनिया ते अची रहियो आहे उठ ते निगाह कयो मुझा दोस्त अजीज उठ ये मस्ती मौज करे ॾेखारी जॾहिं मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मुझा दोस्त अजीज जॾहिं बीबी खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा जो सामान खणी विया आहिनि शाम मुल्क ॾे इंशाअल्लाह ताला ये जगह 24 जी हिते प्रोग्राम कोने बेहंदा ठयो माफ कजो मुझा दोस्त अजीज दिल चवे थी तमा तोखे महबूब मदीने वाले मीर जी रुगी शादी ॿुधायां त तोखे ख़बर पवे त ऐलान नबूवत खां अॻु में मुझे मुस्तफ़ा के रब दुनिया जे तख्ते जे ज़रे ज़रे ते कीअं नुमाया फरमायो आ इन वक्त मुझा दोस्त अजीज मां जेको अर्ज करण थो चाहियां त मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं शाम मुल्क खां मोटिया जॾहिं मैसरा सब कुछ ॾिसंदो आयो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताक़त खे ॾिसंदो आयो छो त बीबी खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ मैसरा के मुक़रर कयो खुज़ैमा के
कद मोकलियो हो त हिकड़ी हिकड़ी गाल मुझे महबूब जी लिखंदा अचजो हिक हिक गाल जे एवज़ तवा के हजार हजार दिरहम अता कंदसे मोटी पयो हां मुंड खां तो बुधाई कदे न बुधी हुंदई मुंड खां तो बुधाई मुझे मुस्तफा जी शादी मुंड खां तो बुधाई जे करे टाइम पूरो थी वने त पो पुछंदे त कोन न उथंदे कोन गाल गाल उथंदे कोन गाल पूरी थींदी या अध में खुटाइंदे जे भत जो शौकीन हई त पो मां बी गाल कया जे कने वाकई मुझे महबूब जे इश्क जो शौकीन हई त मां मुंड खां शुरू कंदम भला इए कजा जिथे थकजी पई हथ मथे खणजा इए कंदे न इते मजो ना बस तहां न वलदो बस मां वापस तो मोटा हज़रत सुनो मैसरा जडे मुझे महबूब करीम सा गड इंदो आ मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सा गड इंदो आ महबूब जा सब राज दिसंदो आ दिसंदे दिसंदे पक कई माहिन वापार संगे सदाई इंदो विंदो हा पर हेड़ो महबूब कदे कोन दिठो आ अज महबूब के आजमाइण जेला उन जे दोस्त जो शाम जे उन रस्ते में वापसी वारे रस्ते में एकड़ो सुकल बाग होयो खजन जो सुकल बाग होयो मुझे महबूब मुस्तफा के जडे उन जे करीब पहुंचंदो दिठई अर्ज करे तो ओ सुना मुहम्मद मुझी दिल थी चवे त मुखे ताजा ताजा खजी जा डंग खपन अज को कुर्ब करे डंग खारायो मुझे मुस्तफा करीम निहारियो निहारे करे मुरकियो पाण फरमायो डंग खाइंदे हा मुझा आका पो कहे खजी जे बाग में हल हालांकि मुद्द कान हुई पर हु पोया सब कुछ दिसी आयो हो उहा गाल कोन थो कया जो तो वट टाइम कोने को सब कुछ पोया दिसी आयो मुझे महबूब के वठी करे पांजे दोस्त जे सुकल बाग में आयो उते बिहारे करे चवे तो आका हे हिकड़ो ही बाग हे त सुकी वयो आ मुझे मुस्तफा निहारे हिय जो हथड़ा खणी बस कया हबीबन दुआ गुरी अल्लाह जे ज़ात जे वण जे भर में मुझो मुस्तफा बीठो उहो वण डंग तैयार करे बीही रहियो आ चो त अल्लाह जे कुदरत जो दलील आ अल्लाह जे कुदरत जो दलील आ मुझो रब बुधाए रहियो आ त मुझो महबूब वण दे निगाह करे सुको वण साओ थी वने भला हिकड़ी तोखे गाल बुधाए छड्या बस हिकड़ी गाल बुधाए छडे जदे मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जदे बीबी खदीजतुल कुबरा जो सामान खणी निकतो आ शाम जे सफर ते वनी रहियो आ त रस्ते में काथे गाला गाला काथे ये थोड़ो गाला त खुलान रस्ते में एकड़ो गिरजा घर आ एकड़ी कलीसा है एकड़ो मंदिर आ तमाम मुझा दोस्त अजीज जेके भी मानू पूजा पाठ कंदा होया उनन सभिनी जो उते चौक ठहला ईसाइन जी इबादत गाह भी उते यहूदन जी इबादत गाहूं भी उते वो रस्ते में चौक ठहला जेको भी काफिलो इंदो आ उन जगह ते बीहंदो आ उन जगह ते एकड़ो वडे में वडो ईसाई पादरी रहंदो आ उन जो नालो आ नस्तूरा छा नालो आ गाला गाला छा नालो आ गालियूं त अंदर में घणियूं हन पर तोखे बुधण जो ज़ौक़ जॾहिं मां महसूस कयां नस्तूरा उन जो नालो आ ओहो नस्तूरा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केतिरा ई ईसाई पादरी उन जा गुलाम उन जा शागिर्द उन वटि तौरेत ज़बूर इंजील पिया पढ़नि उन जो इल्म हासिल पिया कनि उहो नस्तूरा हस्बे मामूल कम कंदो आ अॼु अजीब मंज़र आ 5 ॾींहं पहिरीं रोज़ पंहिंजे गिरजा घर मां निकिरंदो आ जबल जे चोटीअ ते बीही निहारींदो आ निहारे निहारे वरी मोटी ईंदो आ ॿिए ॾींहुं निकितो आ निहारे निहारे मोटी आयो शागिर्दनि ॾिठो सदाई त ईअं कोन कंदो आ साईं खे ॿियो ॾींहुं अॼु छा थियो आ नेठि वधी करे अर्ज़ कयो ओ सुहिणा नस्तूरा असांजा उस्ताद असांजा मज़हबी रहबर असांजा रहनुमा अॼु ॿियो ॾींहुं आ तव्हां रोज़ इन पहाड़ीअ ते था वञो चढ़ी वरी मोटी था अचो कंहिंजो इंतजार था कयो मुर्गी चवे तो सब्र कयो 3 ॾींहं ते वयो चौथे ॾींहं ते वयो जॾहिं 5 ॾींहं वञी मोटियो आ पंहिंजे शागिर्दनि खे तो चवे जंहिंजो इंतजार हुयो अॼु उहो यार दीदार करण अची रहियो आ
उन नस्तूरा जे पादरन हैरत में पइजी वया, निहारण लगा, नजर त कुछ को नथो अचे। साईं कंहिंजी ॻाल्हि ता कयो, मुर्की चवे तो सब्र कयो, मुर्की चवे तो सब्र कयो। शागिर्दन सब्र कयो, नेठ सब्र न थियो, पहाड़ीअ ते चढ़िया, नजर कुछ को न आयो, मोटी आया ऐं उस्ताद नजर त कुछ को नथो अचे। उन कलीसा गिरजाघर जे भर में हिकिड़ो सुकल वण हुयो जेको 571 साल अॻु जो सुकल हुयो। घणा साल गाला गाला घणा साल 571 साल अॻु जो सुकल हुयो। उन कलीसा जे राहिब मुंहिंजा नस्तूरा पंहिंजे शागिर्दनि खे चयो, अचो मूंसां गॾिजी। सभई आया। जॾहिं उन सुकल वण जे भर में बीठा, ॾिठऊं त उन में अंगूर निकिता पिया आहिनि, साओ थियणु शुरू थो थिए। शागिर्दनि खे चयईं, हे घणा सौ साल हिन जी तारीख़ आहे? चयोसीं 571 साल अॻु। चयईं, कॾहिं सुको आहे? तव्हांखे किताबनि में मूं छा पढ़ायो आहे? तव्हांजे इल्म तव्हांखे छा चयो आहे? चयोसीं, हज़रत ईसा अलैहिस्सलाम आख़िरी दफ़ो जॾहिं हिन वण जे हेठां वेठो हुयो, हे वण ॾाढो साओ हुयो, पर जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन वण वटां उथियो, उथी करे हिन वण ॾे निहारे ऐं खिलण लॻो त ग़ुलामनि पुछो, ओ सुणा ईसा हिन वण ॾे निहारे खिली छो थो? जवाब ॾिनई, अॼु मां वञा थो, ही वण सुकी वेंदो, ही वण तॾहिं साओ थींदो जॾहिं इमामुल अंबिया हिन जो मेहमान थींदो। शागिर्दन खे चई, पढ़ियो अथव? चयोसीं, पढ़ियो अथऊं। चई, 571 साल अॻु में? चईसीं, हा। पाण नस्तूरा थो चवे, पोइ हाणे निहारियो गऊच निकिता आहिनि। साईं, गऊच निकिता आहिनि? चई, गऊच निकिता आहिनि, पक थी आहे त पुनल अची रहियो आहे, महबूब अची रहियो आहे। महबूब जे अचण जी निशानी आहे। मूं तौरेत पढ़ियो आहे, मूं ज़बूर पढ़ियो आहे, मूं इंजील पढ़ियो आहे। हे आका जे अचण जी निशानी आहे, मुंहिंजे महबूब जे अचण जी निशानी केरु पियो ॿुधाए? जवाब ॾे। महबूब जी उमिरि 25 साल आहे। अञा अम्मा ख़दीजतुल कुबरा सां शादी कान थी आहे। अम्मा ख़दीजा जो सामान खणी मुस्तफ़ा अची रहियो आहे। मां तोखां थो पुछां, ओ 14 सदी जा मुस्लमान, उम्मती भी मुझे मुस्तफा जो सदाई, वरी मुझे यार के न सुञाणी, मुझे महबूब के त कलीसा जे गिरजा घरन जे ईसाई राहिबन भी सुञातो आ, ऐलान नबूवत खां अॻु में सुञातो आ। तोखे कलमे खां पोइ बि सुञाणप नथी मिले, पक थी वई त मुंहिंजो रब तोखे सुञाणप ॾियणु ई नथो चाहे। अज़ीज़ाने मन, जंहिं वक्त में उन ईसाई राहिब पंहिंजे शागिर्दनि खे चयो, हाणे निशानी थो ॿुधायांव, तव्हां वञी इन जबल जे चोटीअ ते बीहो। जंहिं वक्त में काफ़िलो अचे, उन काफ़िले ॾे निहारजो। उन काफ़िले में हिकिड़ो अहिड़ो जवान हूंदो जंहिंजे मथे तां नूर जूं लाटूं हूंदियूं, जेके अर्श सां यकियूं ॻंढियूं पयूं हूंदियूं। शागिर्दनि खे निशानियूं थो ॿुधाए। शागिर्द वञी जबल जे चोटीअ ते चढ़ी बीठा। कामल थी ॾिठो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब अची रहियो आहे, काफ़िलो अची रहियो आहे, नूर जूं लाटूं हली रहियूं आहिनि। नस्तूरा दे ड्रोड़ंदा आया, साईं जेका तव्हां निशानी ॿुधाई उहा पूरी थी रही आहे। नस्तूरा चयो, परे थियो, जल्द में खाधा तयार करायो, जल्द में ताम तयार करायो। साईं, सदाई दुनिया तव्हांजी दावत कंदी आहे। नस्तूरा चयो, तव्हांखे कहिड़ी ख़बर? जंहिंमां ईसा सुणे ईसा जो उम्मती, हाँ ओ मुंहिंजो सुणो ईसा बि इन महबूब जे लाइ दुआऊं घुरंदो वियो आहे। मूंखे इन महबूब जी दावत करणी आहे। हाणे पंहिंजे पादरनि खे ॿुधाए थो। उन्हनि चयोसीं, ख़बर कीअं पवे त केरु आहे? उन पादरनि खे ॿुधायो, जेॾी महिल इहो काफ़िलो ईंदो, हज़ारे काफ़िला आया, तव्हांखे ख़बर आहे त कीअं वेहंदा आहिनि? हा साईं, ईअं वेहंदा आहिनि। पाण फरमाइनि था, काफ़िलो ईंदो, सभई काफ़िले वारा
हसबे मामूल वरन जे हेठ वञी वेहंदा कलीसाउन ॾे वेंदा गिरजा घरन ॾे वेंदा जाॾे काॾे वेंदा पर उहो जेको इमामुल अंबिया अची रहियो आहे उहो न की गिरजा घर वेंदो न की कलीसा वेंदो काॾे बि कोन वेंदो इहो इन सुकल वण जे हेठां वेहंदो वेंदो वण साओ थी तयार थी वेंदो। या निशानी कह बुधाई जवाब दे गाला गाला कह बुधाई जो ईसाई राहिब मुझा दोस्त नस्तूरा इहा निशानी बुधाइया कह जी निशानी जो मदीने वारे साईं जी कुछ लम्हा गुजरिया जेडी मल काफिलो मुझा दोस्त अजीज पहाड़ी का हेठ आयो मुरीदन शागिर्दन रड़ियूं कयो साईं अची रहियो आ छा थी रहियो आ गाला गाला तू असां बि चंड ॾिसंदा हूं न त पोइ छा चवंदा हूं आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद दाता जी आमद मुझ सुने जी आमद मरहबा मरहबा छाप थी पे मीलाद करणो न छॾींदासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासी पक्की गाला भला किथे ईअं त कोन्हे त मुंहिंजी थोड़ी सुपर हाईवे ते स्पीड तेज थी वई आहे ॻाल्हाईंदो त ख़बर पवंदी न स्पीड घटि कयां आस्ते कयां ॻाल्हायो सफ़ा पत्थर न थियो ॻाल्हायो छा सही है छा बि थी पे मीलाद करणो न छॾींदासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासी हर आशिक निर्वारो हर आशिक निर्वारो बाहू जो लगी पई बहार बाहू जो लगी पई बहार है दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद मरहबा मरहबा या रसूल अल्लाह उन नस्तूरा पांजे शागिर्दन के बुधायो घड़ी खन तरसो इहो राज ॾिसजो अजीज़ान मन मुझे मुस्तफा करीम जी 25 साल उम्रा जवानी जो फूहा खुदीजतुल कुबरा जो सामान खणी मुझो आका शाम जे मुल्क दे वनी रहियो पापा रसांगे वनी रहियो जेडी मल मुझे महबूब जो काफिलो उन पहाड़ी का हेठ लथो ओहो नस्तूरा पाजे गिरजा घर जी दरी कदे न खोलींदो हो अज दरी खोले मुझे दिल भर जो दीदार करे रहियो मुझे आका जो दीदार करे रहियो छो त दीदार जेला दीवानो उहो हूंदो छो जेके अल्लाह ॼाण ॾींदो रबियुल अवल त रूए ज़मीन दा आयो या रुगी आशिक़ आयो जवाब ॾे मुसलमान त सभई हन भला ख़ुशियूं सभई कनि था ॻाल्हायो टैक्स लॻंदो अथव छा ॻाल्हाइण ते छो नथा कनि जवाब दे छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके असांखे क़ुरान मिलियो
छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके निमाज़ मिली आहे? छा उन्हनि खे ख़बर नाहे त महबूब जे सदके ईमान मिलियो आहे? छा उन्हनि खे ख़बर नाहे त रब्बुर रहमान मिलियो आहे त हू महबूब जे सदके में मिलियो आहे? मुझा दोस्त तोखे जेकी कुछ मिलियो आहे ॾिनो त मुंहिंजे रब आहे, लेकिन मिलियो कंहिंजे करे थई। ऐं इहो बि यादि रखी छॾ, तुंहिंजी निमाज़, तुंहिंजो क़ुरान, तुंहिंजो रोज़ो, तुंहिंजी ज़कात, तुंहिंजो हज अल्लाह जे दरबार में वेंदो ज़रूर, मगर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे वसीले खां सवा वञण वारो नाहे। याद रखी छड़ मुसलमान, अल्लाह बेनियाज, अल्लाह अलीम बिज़ात सुदूर, अल्लाह हाज़िर नाज़िर, मुझो रब हर जगह ते हाज़िर नाज़िर, अल्लाह क़ादिर मुतल्लिक, अल्लाह वट सब कुदरत, पोइ बि मुझे अल्लाह सब कुछ तोखे ॾिनो आहे। ॾिनो मुझे रब्बा मगर हथों मुझे महबूब मुस्तफ़ा जे मिलियो आहे। जह नमाज ते नाज तो करे, जह कुरान जे तिलावत ते नाज तो करे, हिकड़े मिनट जे ला, छो त सजण साईं जो फ़कीर आहियां। बुरो को न ॻाल्हाईंदुमि, सख़्त को न ॻाल्हाईंदुमि, प्यार जी ॿोलीअ में तोखां थो पुछां। जह नमाज ते नाज थो करी, जह नमाज खे आख़िरत जो छोटकारो थो समझी, जह नमाज खे कब्र जो अज़ाब खां छोटकारे जो ज़रियो थो समझी, खुदा जो वास्तो थे ॿुधा यह नमाज तोखे पढ़ण कंहिं सेखारी आहे? 100 सुवाल जे हिकड़े सुवाल जो जवाब ॾे। जह नमाज जो यकीन थई त कब्र में बचाईंदी, जह नमाज जी पक थई त अल्लाह जे आॾो इज़त वारो बनाईंदी, जह नमाज जी पक थई त हिन नमाज जे करे अल्लाह ताला ज़मीन ते इज़त वारो बनाईंदो। मूंखे ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे, इहा नमाज बेशक इज़त वारो बनाईंदी, ज़मीन ते भी, ज़मीन जे अंदर में भी, कब्र में भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचाईंदी, मगर जवाब ॾे इहा नमाज तोखे सेखारी कंहिं? जवाब दे कैसे खारिया? जवाब दे जदे जवाब जी गाली दी, तुझी जुबान बीही वींदी, मजबूर थी तोखे चवणो पवंदो। वाके जह नमाज जी सजण साईं जे गुलाम गाल पे कई, इहा नमाज त सेखारण वारो भी मदीने जो घोटा। जे मुझो मुस्तफ़ा न अचे ॿुधा तोखे निमाज़ केर ॿुधाया? निमाज़ त परे जी ॻाल्हि आहे, मां रुॻी एतिरो तोखां अञा सवलो करे पुछां। सादड़ीअ ॿोलीअ में जेॾी महिल वुज़ू कंदो हई तोखे इहो बूथ धोअण कंहिं सेखारियो आहे? जवाब दे, तू भी वुज़ू कंदो हई, यहूदी भी मुंह धोंदो आ, उहो भी पंहिंजे इबादत जे लाइ पंहिंजे बूथ खे धोंदो आ, तू भी धोंदो हई। ॿुधाए त तू कहिड़े तरीक़े सां धोंदो हई? ईसाई कहिड़े तरीक़े सां धोंदो आ, तू कहिड़े तरीक़े सां धोंदो हई? दुनिया जे ॿिए मज़हब वारो कहिड़े तरीक़े सां धोंदो आ? पोइ वरी जवाब ॾे, उन जो तरीक़ो भलो या तुंहिंजो तरीक़ो भलो? जवाब मजबूर थी चवंदे तरीक़ो मुंहिंजो भलो आ। छाजे करे भलो आ? जो मुंहिंजे महबूब जो तरीक़ो आ। सब कुछ तोखे मुझे महबूब सेखारियो, मुझे महबूब ॿुधायो। जेॾी महिल मस्जिद में ईंदो हई कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई? इहा बि ख़बर कान थी ॻाल्हि आहे। कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई? चओ सॼो पैर रखंदो हा। कहिड़ो पैर अॻु में रखंदो हई? चओ सॼो पैर अॻु में रखंदो हा। भला खॿो छो नथो रखी? मौलाना साहब कुछ गौर कर, भला खॿो छो नथो रखी? न रखंदुसि छो? अल्लाह साईं नाराज़ थींदो। छो थो रब तो ते नाराज़ थे? पैर त ॿई तोखे अल्लाह ॾिना हनी, हिकिड़ो हथरादू वाढनि खां ठारायो अथई, टंगू त ॿई तोखे रब ॾिनियूं हलनि। सॼो भी तोखे अल्लाह ॾिनो, खॿो भी तोखे अल्लाह ॾिनो। वुज़ू करे आयो हई, सॼो पैर भी धोई आयो हई, खॿो पैर भी धोई आयो हई। पाक तुंहिंजो सॼो पैर भी आ, पाक तुंहिंजो खॿो पैर भी आ, पैर भी ॿई तुंहिंजा पाक हन, मगर अॻु में सॼो छो थो रखी? खॿो छो नथो रखी? केरु थो ड्रेजारई? गौर त कर, केरु थो ड्रेजारई? कंहिं खां डिॼी रहियो हई? चओ त खणी मां अल्लाह खां डिॼी रहियो। अल्लाह का छाजे करे डिॼी रहियो है? रब छाजे करे काविड़ पई?
जवाब दींदे सजो पेरो इन करे थो रखां जो मुझे मुस्तफा मस्जिद में परी सजो पेरो रखी ॾेखारियो आ। सजो पेरो इन करे थो रखां जो मुझे मुस्तफा मस्जिद में सजो पेरो रखी ॾेखारियो आ। खबो पेरो इन करे नथो रखां जो मुझे महबूब को न रखियो आ। याने तुझी दिल तोखे गवाही ॾेई रही आ जीअं महबूब कयो आ इएं कंदे त मुंहिंजो रब बि राज़ी थींदो। जीअं महबूब रोकियो आ उन खां रुकजी वेंदे त मुंहिंजो रब राज़ी थींदो। याने मस्जिद में पेर रखण बि तोखे महबूब सेखारियो। ॿुधा जन खे महबूब न मिलियो आ उहे सॼे ऐं खॿे जो ख़्याल कंदा आहिनि या कोन कंदा आहिनि? उहे कोन कंदा आहिनि। हालांकि जेकॾहिं सच चवां चिड़ो न सच चवां खोड़ तव्हां दौलतमंद माण्हू ॾिसो, खोड़ सारा दौलतमंद माण्हू, कपड़ा भला, पर्सनैलिटी भली, माशाअल्लाह ओहदा भला, मस्जिद में अचन त इहा ख़बर कान्हे त पहिरीं सॼो पेर रखबो या खॿो पेर रखबो आहे। इहा बि ख़बर कान्हे का आहीं केर मुस्लमान। ओ मुस्लमान खुदा जे वास्ते जे चवी त मां सिंधी हां तोखे सिंधी ज़ुबान न अचे त माण्हू चवंदई कोन त शर्म नथो अचे सिंधी थो सदाई। जे चवी त मां कहिड़ी ज़ुबान वारो बि हां उहा ज़ुबान न अचे दुनिया चवंदई शर्म कोन थो अचे त पोइ सोच आहीं केरु मुस्लमान थियो कंहिंजे करे ई मुस्लमान महबूब जे करे। जॾहिं मुस्लमान ई महबूब जे करे थियो आई पोइ जे मुंहिंजे मुस्तफ़ा जी तोखे सुन्नत ऐं शरीयत जी ख़बर न हुजे त मुस्लमान छा जो? बस रुगी माइट ने तोहर कराए छॾी मुस्लमान थी वे। खुदा जो खौफ कर, खुदा जो खौफ कर मुस्लमान। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, मुझे महबूब करीम अलैहि सलातो सलाम जा मस्ताना। नमाज कब्र में तोखे छॾाईंदी मगर नमाज ॿुधाइण वारो केर आहे? जो मदीने जो ताजदार आहे। नियत सेखारण वारो केर आहे? तकबीर तहरीमा सेखारण वारो केर आहे? सभु कुझु तोखे ॿुधाइण वारो त महबूब आहे। पोइ उन महबूब खे छॾे करे इबादत जे पोयां कीअं थो लॻी? इबादत त उहा जे बे महबूब मौजूद हुजे। आशिकन जी नमाज भी ॾिसो, पंहिंजा सजदा भी ॾिसो, पंहिंजनि सजदनि में छा कंदो है? अल्लाह अकबर भी कंदो है, कुरान भी पढ़ंदो है। ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा जो तसवुर कंदो है? चवी थो न। ऐं जन मुंहिंजे महबूब जो तसवुर कयो उन्हनि जी नमाज छा हूंदी आहे? जिस्म उन्हनि जो, पेर उन्हनि जा मुसल्ले ते हूंदा आहिनि, दिलि उन्हनि जी यार जे दरबार में हूंदी। नमाज त तुंहिंजी बि आहे, नमाज त मुंहिंजी बि आहे, नमाज मुंहिंजे महबूब जे आशिकनि जी बि आहे, नमाज मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी बि आहे। लतीफ़ सरकार जी नमाज ॿुधाई कहिड़ी आहे? गाला गाला लतीफ़ जी नमाज ॿुधाई कंहिं पासे त राज़ी थी। लतीफ़ जी नमाज ॿुधाई त लतीफ़ जी नमाज कहिड़ी आहे? लतीफ़ सरकार फरमायो जहां जहां पसी पाण खे ताता नागे सुजूद, जा जा पसी पाण खे अल्लाह ताता नागे सुजूद, विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चो। हे वजूद विञा ही अंदा पांजी छदे, हे पांजो हथ ऐं वॾाई छदे। ये जॾहिं सभई छदे बस कंदे, जॾहिं अंदर में उहा इश्क जी चिणक लॻंदई, जॾहिं अंदर में उहा इश्क जो दियो बरंदई, जॾहिं अंदर में मुझे महबूब जे मारिफत वारो ओहो नूर जो दियो बरी पवंदई। पो ख़बर पवंदई त ख़ुदा छा थींदो आहे ऐं मुस्तफ़ा छा थींदो आहे। अंदर में दियो बार पर ये पाण ही तो कोन बरंदो। अंदर में दियो बरंदो जरूर आ मगर दियो दिए सा मिलाइबो आ। कह दिए वारे दे वञणो पवंदो आ, कह अल्लाह जे कामिल वलीअ दे जेस ताईं न वींदे सॼी ज़िंदगी किताब पियो पढ़। इहो अंदर वारो दियो कोन बरंदी, याद रखी छॾजा इहो अंदर वारो दियो कोन बरंदे। कॾहिं बरंदो मिसाल ॾेई तोखे सम्झायां। सिज तमाम वॾो आ, सिज तमाम गला गला सिज तमाम वॾो आहे मगर जाइ में सिज नज़र कोन ईंदो, जबलन में सिज नज़र कोन ईंदो। उहा कहिड़ी शइ आहे
जेका सिज खे मैलन हज़ारे करोड़न मैलन ते सिज उते बीठो हुंदो आ मगर पंहिंजे वजूद में सिज खे समाए उन जी रोशनी ॾेखारींदी आ। उहा कहिड़ी शइ आ? ॿुधा कहिड़ी शइ आ? चओ दर्शनी आ। आईनो छा चवंदा आईनो? आईनो आ। हितो जा ॿोली आईनो न जंहिंमें मुंहुं ॾिसबो आ छा चवंदा हुनखे? टिक। ओ यार टिक दा ओ यार उन टिक दे निहार उन टिक दे निहार टिक उहा शइ आ जो सिज दे निहार त अखियूं कढंदो आ पर हिते हेठ कंधु करे टिक खे साम्हूं करे तो टिक दे निहार त सिज उन टिक में ईंदो आ या कोन ईंदो आ? सिज टिक में ईंदो आ। ॻाल्हा ॻाल्हा सिज टिक में ईंदो आ। भला उहा टिक जेका आहे उहा छाजी बनियल आ? ॻाल्हा ॻाल्हा छाजी बनियल आ? शीशे जी। हाणे हिते जो हिते हिन शीशे खे खणी सिज जे साम्हूं रख ॿुधाए त हिन में सिज ईंदो या कोन ईंदो? ॻाल्हाईंदो हल सिज ईंदो? चो कोन ईंदो। ॻाल्हाए कोन ईंदो। शीशा त हज़ारे खणी आ मगर सिज कोन ईंदो। सिज टिक में ईंदो। चो टिक छा खे चइबो आ? चो हूंदी त शीशे जी आ पर उन जे पोएं पासे कंहिं कारीगर जो रंग लॻल हूंदो आ। हूंदो त शीशो आ मगर उन जे पोएं पासे कंहिं कारीगर जो रंग लॻल हूंदो आ। जॾहिं शीशे खे कारीगर रंग हणंदो आ उहा टिक थी वेंदी आ। पोइ रुॻी इंसान खे त छा पर करोड़े मैल सिज परे आ उन खे छिके करे पंहिंजे वजूद में अंदर उन सिज खे बि ॾेखारींदी आ। न रुॻी ॾेखारींदी आ पर उन सिज खे साम्हूं करे जेॾी महिल उन टिक खे फेरो ॾींदे वेठो हिते हूंदे पाड़े जे घरनि में बि उन जो ओलड़ो पहुचाए उन्हनि खे बि उथारण ते मजबूर कंदी आ। कंदी आ या न कंदी आ? चओ कंदी आ। ॻाल्हा चओ कंदी आ। छा कंदी आ? टिक कंदी आ। शीशे जी ठहियल आ। शीशे जी अहमियत कॾहिं वधी जॾहिं कारीगर उन खे हथड़ो हयो। जॾहिं शीशे खे कारीगर हथड़ो हणे हेॾे वॾे सिज खे अंदर में समाए सघे थो। हीअ तुंहिंजी बि दिलि जेका आहे इहा शीशे जी ठहियला जेस ताईं कंहिं कारीगर जो इन खे हथ न लॻंदो तेस ताईं टिक कान बणबी। जॾहिं टिक बणजी पई तॾहिं सिज जी रोशनी बि इन दिलि में तोखे नज़र अची वेंदी। इहो सिज छा आहे? इहो सिज छा आहे? अचो अल्लाह जे क़ुरान खां पुछो। मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहन नबिय्यु अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा। मुझे मुस्तफ़ा जी सिफ़त कंहिंजी सिफ़त आ? ॻाल्हाए त सही कंहिंजी सिफ़त आ? मुझे मदीने वारे मीर जी सिफ़त आ। सिराज मुझे महबूब जी सिफ़त रब क़ुरान में बयान कई आ। मुझो मुस्तफ़ा रोशन सिजा मुझो महबूब रोशन सिजा मुझा दोस्त अज़ीज़ उन रोशन सिज मुझे महबूब रहमत लिल आलमीन जी रहमत मुझा दोस्त अज भी अची रही आ। सिज त सदाई हलंदो आ। सिज त दुनिया ॾिसंदी आ मगर मुझा दोस्त अज़ीज़ समाए बोरगी उन टिक में आ जेके पोयों रंग लगल हूंदो आ। मुझे मुस्तफ़ा करीम जे रहमत जो नूर त दुनिया में वसी रहियो आ पर दिल उन में ईंदो आ जंहिं दिल वारे शीशे के कहे कारीगर जी टिक लगल हूंदी आ। पोयां रोगन लगल हूंदो आ। कीअं रोगन लगल हूंदो आ? जो जॾहिं अल्लाह वारन जे दरबार ते पहुचबो आ जॾहिं कामिल पीर नज़र करे अशद आंगुर जो इशारो ॾींदो आ। इन इशारे सां रोगन अहिड़ो हणंदो आ जो आयो हो त दुनिया दुनिया कदो आयो। जॾहिं कामिल मुर्शिद निगाह फरमाए मोटी रहियो आ उहो रंग लगी वियो। हाणे मुस्तफ़ा जे नूर खे ॾिसी करे शरीयत जूं ॻाल्हियूं करे रहियो आ। इहो सच आहे।
गाला गाला इहो सच आहे त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन टिक खे कीअं लॻाईंदे ऐं इहा टिक हा जन खे लॻी वेंदी आहे जन खे इहा टिक लॻी वेंदी आहे पोइ ख़बर अथई उन्हनि जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे जन खे टिक लॻी वई उन्हनि जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे तुंहिंजो ॾोह बि कोन्हे तो मज़ो चखियो ई कोन्हे कमत जो गन्नो पन जो गन्नो थोड़ो बोलीअ में फ़र्क़ु असांजो उत्तरादी माण्हू असांजी ॿोली पंहिंजी कमत जो कानो ऐं पन जो कानो ॾिसण में हिक जहिड़ा गुरियूं हिक जहिड़ियूं पन्नो हिक जहिड़ो पर खाइण में वॾो फ़र्क़ु आहे पन जे काने के खोलींदे वो सुको होंदो कुछ भी न होंदो पर जे कमद जे काने के खोलींदे तो सुभान अल्लाह रस जो मज़ो अजीब होंदो खुशबू जो मज़ो अजीब होंदो मिठास अजीब होंदो तो खाधो ही कोन्हे को जॾहिं तो खाधो ही कोन्हे को त तोखे ख़बर कहिड़ी त आशिकन के इश्क कीअं मिलंदो आहे मुर्शिद जी निगाह कीअं थींदी आहे अंदर में कल्ब में अल्लाह जी तमार कीअं थींदी आहे जन खे थी आहे कंहिं हिक जी दाह बुधाई कहीं हिक जी दाह बुधाई चो जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता है मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह है मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क जो जाम जन खे रब नसीब कयो उन्हनि खां पंहिंजी ताक़त विसरी वई जन खे रब इश्क जो जाम नसीब कयो उन्हनि खां पंहिंजी मुंहिंजा दोस्त सभु कुझु विसरी सचल साईं जहिड़ो जवान सचल साईं जहिड़ो जवान पंहिंजे पाण खे छा थो चवे ओ दर सया दे समय सिपाही अल्लाहू दर सया दे समय सिपाही दर सया दे समय सिपाही दर सया दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता यो इश्क जो जाम किथे मिलंदो आहे यो इश्क जो मैखानो किथे आहे या इश्क जी मंज़िल किथों मिलंदी आहे या इश्क जी जगह कहिड़ी आहे जो जे करे दुनिया में निहारी दे मैखाना तोखे घणा नज़र ईंदा लेकिन जेको इश्क जो मैखानो आहे ओहो अल्लाह वारनि जे दरबार में नज़र ईंदो आहे जेकॾहिं मूंखां पुछी ओ फ़क़ीर आशिक ताहिरी भला तूं पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधा खणी त इश्क जो मैखानो किथे मिलंदो आहे त मां तोखे चवंदुसि जे इश्क जो मैखानो ॾिसणो अथई त मुंहिंजे सजण साईं जे दरबार में मिलंदो चो त मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो ओ मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो ओ मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो ओ मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो ओ जेको सजणनि जो बि सजणो जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए जे शैतान छॾिया भुलाए
बैठो रब सां तन खे मिलाए, बैठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुहिणे पतड़वा, खोलियो इश्क जो सुहिणे पतड़वा। हो जेको सजणनि जो भी सजणवा, हो जेको सजणनि जो भी सजणवा। मुझो मुर्शिद साईं सजणवा, ओ मुझो मुर्शिद घोट सजणवा। हो जेको सजणनि जो भी सजणवा, हो जेको सजणनि जो भी सजणवा। या इश्क जी मैं, या इश्क जी धात, या इश्क जी मंजिल। तू शाहे खूबा, कन में अचे उर्दू। तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना। चेहरा गए उम्मुल किताब तेरा, चेहरा गए उम्मुल किताब तेरा। न बन सका है, न बन सकेगा, न बन सका है, न बन सकेगा। मिसाल तेरी, जवाब तेरा। अजीजा ने मन, ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। चकमक जो कम छिकणो आहे, पर जो सब कंहिंजे वस जी ॻाल्हि। चकमक जो कम छिकणो आहे, पर ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। चकमक समझो था, समझो था। चकमक जो कम छिकणा, गुलन जे मथा रखो कान छिकींदी, कपड़े जे मथा रखो कान छिकींदी, प्लास्टिक जे मथा रखो कान छिकींदी, स्टील जे नए गिलास जे भर में रखो कान छिकींदी। चकमक छिकींदी जरूर आ, कहिड़ी शइ खे छिकींदी आ, जो जंहिंमें लोह जी धात हूंदी आ। चकमक छिकींदी जरूर आ, पर जंहिंमें लोह जी धात हूंदी आ। भले लोह ज़ंगल हुजे, भले किनो हुजे, पर लोह जी धात हूंदी। चकमक छिके पाण जे पंहिंजे सीने सां लाहींदी आ। मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रहमत नूर वारी लाट अॼु बि छिके रही आ। कंहिंखे छिके रही आ, जो जंहिंजे सीने में मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जे मोहब्बत वारी धात रखी आ। मुझे मुस्तफा करीम के ॾिसण वारो अबू जहल भी हुयो, ॾिसण वारो अबू लहब भी हुयो, ॾिसण वारो उतबो भी हुयो, ॾिसण वारो शैबो भी हुयो, लेकिन उन्हनि जो नसीब कोन हो। उन्हनि जे अंदर में अल्लाह धात पैदा कान कई। होॾा सलमान फारस खां ईंदो आ, मुंहिंजा दोस्त बिलाल हबश खां ईंदो आ, जंहिंजे सीने में, जंहिंजे दिल में अल्लाह धात पैदा कंदो आ, उनखे मुंहिंजे मुस्तफा जे नूर वारी रहमत वारी उहा छिके करे मुझे महबूब जे कदमन में पहुंचाए छॾींदी आ। ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है, ॻाल्हि सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है। साल थी विया आहिनि, मदीनो मदीनो तो सब को करे पियो। केरु आहे जेको चवंदो मदीने न वञा? आहे को जेको चवंदो न वञा? पर जे चओ त केरु मदीने वेंदो त हर को हथ खणंदो, हथ त सब को खणंदो, पर मदीने पहुचंदो त को वादा। मदीने उर्दू में थोड़ो शेर जे सिंधी में चवा, मदीने के लिए हर आँख रोई, मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है कोई कोई, मदीने के लिए हर आँख रोई, मदीना देखता है कोई कोई।
मदीने जला सिकंदो सब कोआ पर मदीनो निसंदो को कोआ 5 मिनट आखिरी बचा हन स्पीड ॾाढी तेज कयम पर पोइ बाकी आखिरी 5 मिनट बचा हन ए आखिरी 5 मिनट हाजी सूफन जो नंढड़ो पुट नालो मुखे भी कोन थो अचे नालो अलाए छा है से मुश्ताक अहमद अज अचण महल भी मुखे चई सही सजी तकरीर जी वणई थी कजा पर हिकड़ी मुजी फरमाश जरूर पूरी कजा हाजी साहब जो नंढड़ो पुट मना अली अख्तर अली जो नंढड़ो भा तहांजी दिल छा थी चवे 5 मिनट बचा हन का गाल बुधाया या उन जी फरमाश पूरी के जवाब दियो उन जी फरमाश पूरी कया न उन जी खबर दे फरमाश केड़ी आ दिल त तुंजी भी ठरी पवंदी दिल त तुंजी भी ठरी पवंदी फरमाश भले उन जी आ पर दिल इंशाअल्लाह ताला तुंजी भी ठरी पवंदी ए फरमाश केड़ी आ तू मुझे आका करीम ते दुरूद पढ़ त मां तोखे पढ़ी बुधाया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हाय हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर है वरंदो सुततो दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो आमीन चो वरंदो सुततो दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो वरंदो सुततो दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुंची पेरे उगाड़ो पहुंची पेरे उगाड़ो पहुंची पेरे उगाड़ो घुमदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रखी गाल के राज में घुरजा दुआओं नमाज में छामे दुआ घुरंदे छामे घुरंदे याद रखी छड़े सजी रात इबादत कर पर जे फजर जी नमाज न पढ़ी तो सजी रात गफलत में गुजारे छे याद रखी छद असा सजन सही जा जेके गुलाम आयो न रुगी मुजा दोस्त जे फटाकन ते न गुजारींदा हो दीन जी तबलीग खुदा जे इज्जत जो कसम खणी दो ता के दसिया त कुछ टाइम अग में जरे मुजा मुर्शिद करीम आया हा असा सबनी मुकर्रर के घुराए पाण फरमायो भले वनी शोला बयानी कयो भले वनी फटाका हणो पर कुछ टाइम दीन जी तबलीग भी कयो अल्लाह जे मखलूक के कुछ अंदर में एहसास पैदा अजीजा ने मन शेर तो पढ़ा है रखी गाल के राज में पढ़ जा तो नमाज में रखी गाल के राज में घुर जा तो नमाज में बड़ी सिकसा जहाज में बड़ी सिकसा जहाज में चढ़ता सी दिल चुप कर हिकड़े मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल
चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। आखिरी मिसरो ॿुधो। मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी सजड़ो साईं थींदुई राज़ी खटंदे इश्क जी बाज़ी। मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी। मुर्शिद थींदो राज़ी खट भी इश्क जी बाज़ी। कर तून बिड़त न्याज़ी कर तून बिड़त न्याज़ी कर तून बिड़त न्याज़ी। सदियां रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हाणे 5 मिनट सॼे जलसे जो निचूड़ ॿुधो। सॼे जलसे जो निचूड़ कहिड़ो आहे त अल्लाह तोखे औलाद ॾिनो आहे न। हाँ चो जरखे ना है रब ॾींदो जो इंशाअल्लाह ताला। केॾो बि औलाद चवे त बाबा मुंहिंजो तो तां जान बच्चा कुर्बान हन पर जे पीउ जो चवण न वठे त पीउ जी दिलि ठरंदी या मरंदी। जवाब ॾे ठरंदी या मरंदी। मरंदी न। पीउ जी दिलि ठरंदी कॾहिं आहे जॾहिं बचड़ो अबो सॾु करे बचड़ो जीउ चवे। अदा इए न तो मां तोखां थो पुछां जॾहिं तुंहिंजी दिलि तॾहिं ठरे। हाजी सूफर जी दिलि तॾहिं ठरंदी जॾहिं चवे अख्तर चवे जी मुंहिंजा दिलबर बाबा। मोहम्मद रफीक जी मुंहिंजा दिलबर बाबा। जॾहिं बचड़े के सॾु करे ऐं बचड़ो चवे जी मुंहिंजा बाबा। जॾहिं न बचड़े जीउ चवंदो आहे त अबे जी दिलि ठरंदी आहे या न। ऐं जॾहिं न अबे जी दिलि ठरंदी आहे पोइ अबो छा चवंदो आहे तुंहिंजे जीउ तो सदको वञा। ईअं आहे या न। अबो चवंदो तुंहिंजे जीउ तां सदको वञा। गले सां लाईंदो या न जवाब ॾे। पोइ मां तोखां थो पुछां उम्मती मुंहिंजे महबूब जो है मीलाद भी करी थो जलसा भी करी थो सब कुछ करी थो पर जे तू नमाज न पढ़ी ॿुधा त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ॾुखाई थो या राज़ी थो करे। सच ॿुधा ईमानदारी सां ॿुधा। पोइ छा इहो तोखे मुनासिब लॻे थो त महबूब जो दीवानो बि सदाई महबूब जो आशिक बि सदाई ऐं वरी अल्लाह जो फर्ज़ नमाज अदा न करी। तोखे नमाज जो अंदाज़ो कोन्हे त नमाज त उहा आहे जेका रब मुंहिंजे महबूब खे तोहफ़ो ॾिनो आहे। यार पंहिंजे यार खे तोहफ़ो ॾिनो। हिकिड़े यार पंहिंजे यार खे ॿिए यार वरी पंहिंजे दीवाननि खे तोहफ़ो ॾिनो आहे। इहो तसवुर कंदो कर त रब्बुल आलमीन ॾिनो रहमतल लिल आलमीन खणी आयो। केॾो न अज़ीम तोहफ़ो आहे जंहिंजे अदा करण सां रब्बुल आलमीन बि राज़ी थींदो आहे। रहमतल लिल आलमीन बि राज़ी थींदो। चओ इंशाअल्लाह नमाज पाबंदी सां चओ। नमाज खास करे पंहिंजे दोस्तनि खे चवंदुसि त मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो नमाज जॾहिं न पाबंदी सां पढ़ंदासीं मुंहिंजो रब ई मदीने जो साईं राज़ी थी पवंदा। नंबर 2 मुंहिंजो मदीने जो साईं पूरी काइनात ॾे आयो आहे या रुॻी दौलतमंदनि ॾे जवाब ॾे। ॻाल्हायो मुंहिंजो महबूब ग़रीबनि जो आहे या कोन्हे। ॻाल्हा ग़रीबनि जो आहे पक थई न। पोइ महबूब जो हक़ रुॻी हाजी सूफ़न ते या ग़रीबनि ते बाहे। ॻाल्हा हाजी अख्तर ते मोहम्मद रफीक ते या हाजी सूफ़न जे भाइरनि ते या सॼे बंदी जा स्टाफ वारनि ते जवाब ॾे। सभिनी ते हक़ आहे। पोइ जंहिं महबूब जे आमद जो सभिनी ते हक़ आहे त ख़ुशी बि सभिनी खे करणी आहे या रुॻी हाजी सूफ़न खे करणी आहे। जवाब ॾे। हाणे तुंहिंजे दिलि में सवाल पैदा थियो त सजण साईं जे ग़ुलाम ॻाल्हि त वॾी करे छॾी पर इहो त कोन सोचे त हाजी सूफ़न खे त अल्लाह नवाज़ियो आहे। हेतिरा लख ख़र्च कये मां ग़रीब छा कयां। हेॾे तवजह कर। सजण साईं जे ग़ुलाम जो न्यापो ॿुधो। ज़ुबान ग़ुलाम जी आहे पर न्यापो मुंहिंजे मुर्शिद सजण पीर जो थे। हिन न्यापे खे गौर सां ॿुध। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम रब जंहिंखे जेतिरो ॾिनो आहे यादि रखी
छॾ अल्लाह उनखे एतिरो ॾिसंदे ख़ुशि थींदो आहे। पर जे रब तोखे थोरो ॾिनो आहे त रब तुंहिंजे थोरे ते बि राज़ी थियण वारो आहे। अल्लाह तोखे थोरो ॾिनो आहे त उन थोरे ते बि राज़ी थियण वारो आहे। हाणे तूं छा कर, तरीक़ो तोखे सजण साईं जो ग़ुलाम थो ॿुधाए। ग़रीबीअ खे अड़ न ॾे, ग़रीब तूं नाहीं, हा ग़रीब उहो आहे जंहिंजे दिलि में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार नाहे। रबीउल अव्वल अची वियो आहे पर उनखे ख़बर ई कान पई आहे त को महबूब जो महीनो अची वियो आहे। इहो ग़रीब आहे, भले करोड़पति हुजे, अरब खरबपति हुजे, इन जहिड़ो मिस्कीन ॿियो कोन्हे को, पर उहो मिस्कीन नाहे जंहिं वटि घर में खाइण लाइ बि कुझु नाहे। पर मुंहिंजा दोस्त जिथे ॿुधे थो मुंहिंजे आका जो मीलाद झर झंग में झूंगारींदो थो वञे, इहो मिस्कीन नाहे, इहो बादशाहनि खां बि वधीक अमीर आहे। याद रखी छॾजां मुझे सजण साईं जो पैगाम ॿुध, जेकॾहिं ग़रीब आहीं परवाह नाहे। 12 रबीउल अव्वल जी रात अचण वारी आहे। याद रख बे औलादी हई तॾहिं बि नुस्खो थिए, मुंहिंजा दोस्त बीमार हुई तॾहिं बि नुस्खो थिए, ग़रीब हुई तॾहिं बि नुस्खो थिए, जेकॾहिं तकलीफ़ वारो हुई तॾहिं बि नुस्खो थिए। ग़रीब आहीं परवाह नाहे। जेतिरा तुंहिंजे घर में नंढड़ा ॿार आहिनि, न्याणियूं या पुट, 10-20 रुपया खुलिया कराए खणी आ। सिज लही बस थियो, 12 रबीउल अव्वल शुरू थी। पंहिंजे बचड़नि खे सॾु कर, नंढड़नि खे बि सॾु कर, वॾड़नि खे बि सॾु कर, वधीक न सही उहे 10 रुपया खुश थी करे सभिनी खे खर्ची ॾे। जेॾी महिल खर्ची ॾींदे नंढड़ा ॿार पुछंदई, बाबा ॾे ख़बर, हूअं त सुबुह जो घुरण ते बि खर्ची कोन ॾींदो हुई, भला अॼु खर्ची ख़ैर में ॾिनी अथई। उनखे ॿुधाइजां बचड़ा, अॼु खर्ची इन करे ॾिनी अथमि जो अॼु मुंहिंजे महबूब जे आमद वारी रात आहे। अज मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जी रात आ। उन खुशी में तोखे ॾिनी थम, उन खुशी में जॾहिं बचन के खर्ची ॾींदे वो महबूब जा वेही नातूं पढ़, पंहिंजे घर में वेही पढ़, ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजो मीलाद क़बूल करे थो या नथो करे। ईअं करे सघी थो नथो करे सघी। सहाबी रसूल जो नालो आहे हजरत आमिर अंसारी। छा नालो? मुझो मदीने जो साईं हजरत अबू अयूब अंसारी सां गॾु 12 रबीउल अव्वल जी रात मुझा दोस्त अजीज ये बाहर हस्बे मामूल निकरन था। जॾहिं सहाबी आमिर अंसारी जे घर जे भर में आया त आमिर अंसारी जे घर मां आवाज ॿुधण में आयो। मुझे आका फरमायो, ऐ अबू अयूब जी, मुझा आका आमिर जे घर मां आवाज अची रहियो आहे। हा मुझा महबूब अची रहियो आहे। मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, आमिर के सद कर, खबर नाहे छा जो आवाज पियो करे, जरा गौर कर। जीअं दरवाजो खड़कियो, मुझे महबूब जो सहाबी हजरत आमिर अंसारी सोणो जीअं ॿाहिर आयो, महबूब खे ॾिसंदो वियो, ख़ुशीअ में नचण में शुरू थी वियो। महबूब खे ॾिसी छा कयई? ॻाल्हा ॻाल्हा छा कयई? छो नचो? मुझे महबूब पुछो, आमिर तुझे घर मां आवाज पियो अचे। हा मुझा आका, छा जो आवाज हुयो? महबूबा अॼु मूं पंहिंजे बचड़नि खे भर में वेहारे, पंहिंजे बचड़नि खे भर में वेहारे, मुंहिंजे बचड़नि खे चयो अचो त महबूब जी तारीफ़ कयूं, अचो त महबूब जूं नातूं पढ़ूं। अॼु 12 रबीउल अव्वल जी रात आहे, महबूब जे आमद जी घरड़े में ख़ुशी पिया कयूं। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा निहारे मुर्की फरमायो, अल्लाह तोखे हमेशा जे लाइ ख़ुशि करे छॾींदो। आमिर अंसारी जीअं जो ॿुधो त महबूब फरमायो आहे त अल्लाह तोखे हमेशा जे लाइ ख़ुशि कंदो। आमिर अंसारी मौज में अची वियो, इश्क में अची वियो। अॼु जे दुनिया जे लफ़्ज़नि में चवां त सुहिणो आमिर अंसारी नचण लॻो। छाजे करे नचण लॻो? कंहिंजे करे नचण लॻो? चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नचण जे करे ईअं चयो। छा पियो चवे?
तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, जल्दी आवे तबीबा न त मैं मर गया, परवर आओ तबीबा न त मैं मर गया। ये चिट्ठी जेतरी आई इन करे पढ़ी ॿुधायो बाबा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो। महबूब जो मीलाद कंदासीं न चओ इंशाअल्लाह ताला, महबूब जो मीलाद कंदासीं इंशाअल्लाह ताला। 12 जे रात जागी जेकर औलाद न थई न रुगी दिल में ख्याल कर, मुसल्लो विछाए सजी रात मुझे महबूब ते दुरूद पढ़, फजर का अग में विलादत वारी घड़ी अचे रोई चो मुझा मौला अजो की रात ते मक्के जे इलाके जे हज़ारे औरतन के हज़ारे बच्चा दिनई, अज महबूब जे सदके हिकड़ो न घुरजा जोड़ी त मुखे दे। घणा घुर दे गाला गाला ठुक ठुक कोन थो गालाए, पो सुभाणे चवंदे त फ़कीर आशिक थकजी पियो, कीअं न थकजा चो जोड़ी घुरन घणा घुरंदे महबूब जे सदके जोड़ी घुरजा। तू ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजी झोली साई करे थो या नथो करे। इन रात में अल्लाह कंहिंखे भी मायूस कोन कंदो आहे। बीमार आहीं रात जागी दुआ घुरजा, मुझो अल्लाह तोखे महबूब जे सदके बीमारी खत्म कंदो। परेशान हाल हई महबूब जे सदके दुआ घुरजा, जेकॾहिं कर्जी हई महबूब जे सदके दुआ घुरजा। त मां आखिरी जुमला चवां त मुझे महबूब जो उम्मती हई त व्याज कॾहिं भी न वठिजा। वरी जुमलो तो दोहराया, मुझे महबूब जो उम्मती हई, मुझे महबूब दे कलमो तो पढ़ी त गरीबन जे गरीबी जो गलत फायदो न वठजा। कह मिस्कीन कह मजदूर के गरीबी हाल में ॾिसी करे उन जे गुरबत जो मिसयूज न कजा। हिकड़े मिंट ला सोचजा, अगर रब तोखे इन जगह ते गरीब करे त तू छा कुछ करे सगी तो, कुछ भी कोन कंदे न। पो बुधा जे के गरीब कयो उन के गरीब कह कयो, कह कयो तोखे अमीर कह कयो। ओहो रब जेको उनके गरीब करण ते कादिर आ, तोखे अमीर करण ते कादिर आ, ओहो मुझो अल्लाह तोखे वरी गरीब करे हुनके अमीर करण ते भी कादिर थई। इन गाल को न लहराजा, पक समझजा त मुझो अल्लाह बेनियाज आ। व्याज न वठजा, अगर खुदा कंदो हिते कोई व्याजी न होंदो इंशाअल्लाह ताला, पर खुदा न खास्ता छो त ॾाढी किन्नी या छिते कुत्ते जी गिग हले थी पई। अगर को आहे अज तौबा कर मुझे मुस्तफा जे मीलाद जे सदके, मुझो अल्लाह तुझी तौबा कबूल करे छदींदो। तौबा कबूल करे ऐं तमन्ना कर, दुआ घुर त मौला जिंदगी में मरण खां अॻु में हिकड़ो दफ़ो तो मदीने वारे जो दरड़ो ॾेखार। या दुआ घुरंदे गाला गाला, या दुआ घुरंदे कीअं दुआ घुरंदे, मां मदीने अचा जी जल सूधो अचा, या रसूल अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी। मदीने अचा जी जल सूधो अचा, मदीने अचा बाबल सूधो अचा, चौ मदीने अचा अचड़न सूधो अचा, आका सदीड़ो कजा मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा मदीने अचा, मदीने अचा रोज़ो अतहर दिसा, मदीने अचा रोज़ो अतहर दिसा, आका सदीड़ो कजा मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा त भायर सूधो अचा। ख्वाब अहेड़ो निसा
अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा आका सदीड़ो कजाम मदीने अचा दिल पर सदीड़ो कजाम बचड़न सूधो अचा साईं सदीड़ो कजाम भाइरन सूधो अचा तुंहिंजे दर ते अचा सूरतो सलिया तुंहिंजे दर ते अचा सूरतो सलिया भाइरन जा चाचन जा मामन जा सौटन जा साहुरन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यतीमन जया नबी तुंहिंजे दर ते अचा सूरतो सलिया आका सदीड़ो कजाम मदीने अचा दिल पर सदीड़ो कजाम मदीने अचा अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधड़ कबूल फरमाए मुझा दोस्त लंगर बिल्कुल तैयार लगो पियो तवा जो इंतजार करे रहियो बस रुगी मुझा मुर्शिद करीम खबर तव न सालियाने उर्स मुबारक दे पांजे गुलामन के फरमाइंदा हन थोड़ो उथी भी हो त तवा जो थक खत्म थे हाने ता उथी भी हो त सलात सलाम भी थी वने थकड़ो भी खत्म थी